बिलावल खोखर जो रात ड्रामो थी गुजरियो बॉर्डर में इल्ज़ाम इन इल्ज़ाम खां पोइ असल में घणनि दोस्तनि ते इल्ज़ाम लॻा आहिनि पर उन्हनि जी पोइ बि ठीकु आहे हिकिड़ो कमु हले थो असल में ऐं दोस्त असां अहद करे निकितासीं बिलावल खोखर साहब खे ठीक ठाक बड़को ॾियण खां पोइ असां वापसि ॻोठ वेंदासीं रात रहिया आहियूं वरी सुबुह थियो आहे अञा शाम बि थींदी इंशाअल्लाह कीअं बिल्कुल सही आहे बिलावल साहब खे बड़को ॾींदे न असां पहिरों चकर जेको आहे बॉर्डर ते राति बहितरीन स्टेज ड्रामो पेश कयो वियो ऐं सुठी ख़िदमत ईमानदारी जे ॿुधंदा हुआसीं बिलावल खोखर साहब ईअं ई महिमान नवाज़ी ऐं उनजे भाइरनि उन्हनि जे ॻोठ आहिनि हर मोट असां हर सपोर्ट बॉर्डर में असांखे मिली वई हर सुकून हंध बिस्तरा खाइण पीअण संदसि खुराक मुनवर साहब जी सर सरे तमामु बहितरीनु ड्रामो थी वियो हक़ीक़त इहा आहे त मूंखे ड्रामे एतिरो मज़ो न जो जेके काफ़ी ड्रामा ॿिया ॾिठा आहिनि उन खां हाणे जेको हे ड्रामो थियो तक़रीबन असांखे पाण खे वणियो माना हिकिड़े आर्टिस्ट खे वणियो ऐं एस भट्टी साहिब खे सलाम पेश कयो मां जो राति हेॾो माना हुनखे धकु लॻो पोइ ड्रामो कयईं हुन खां पोइ जसो सॼी संगत खे तमामु बहितरीनु ड्रामो ममताज़ साहिब जी महिनत खां सवाइ कोन थियनि तव्हां सॼी संगत जा लख एहसान तोरायो हिते अची महफ़िल मचाई अथव मूंखे तमामु घणो मज़ो आहे नसीम साहब जी सर असांजे दोस्त वारा खां नसीम खोखर साहब पुराणो सीनियर आर्टिस्ट जी नसीम साहब महिरबानी मुमताज़ बहितरीन ड्रामो थी वियो भाउ बिलावल खोखर जो सॼी संगत के जेकमाबाद मां आया के शिकारपुर खां के शिदालपुर खां सॼी संगत जी महिरबानी एडी अबड़ो साहब असांजे सिंध जो बहितरीन डायरेक्टर जेका असां तालुक़ रखे थो एडी अबड़ो साहब जी एडी साहब महिरबानी ममता साहब तारीफ़ करण जी दरअसल कल आयासीं ड्रामो ॾिठोसीं ॾिठाऊं गैदरिंग हले पई खिलखिलाइण पियो ज़फ़र ॾे मुंहिंजो मुंहुं आहे ज़फ़र ॾे चेयरमैन असांजो सिंध फनकार इताद जो फयाज़ लाशाही साहब जन महिरबानी ममताज़ ॾाढो मज़ो आयो ज़बरदस्त बहितरीन प्रोग्राम जहिड़ी कहानी बहितर हुई तहिड़ा एक्टर बहितर हुया सभिनी ख़ूब निभायो ज़बरदस्त मज़ो आयो अहिड़ियूं कहानियूं थियणु खपनि छो त जंहिंमें मैसेज हुजे जंहिंमें सबक़ु हुजे असांजो कमु इस्लाह आहे दोस्तनि ते इस्लाह कन्वर्ट करणु ऐं बहितरीन मैसेज बहितरीन इस्लाह ज़बरदस्त महिरबानी साईं अब्दुल हकीम खोसो साहब साईं जो तालुक़ जेका सां आहे महिरबानी मुमता साहब असां त पंहिंजे दोस्तनि सां गॾु ॾिसणु आयासीं ड्रामे जो तमामु सुठो ड्रामो हलियो बिलावल साहिब जो बिलावल खे लख लख मुबारक हुजनि ड्रामो कामयाबु थियण जो तमामु ॾाढा ख़ुशि थियासीं तमामु मज़ो आयो सुकून मिलियो महिरबानी हींअर असांजो सिंध जो बहितरीन अदाकार हिदायतकार असां ज़फ़र साहब ड्रामे जे हवाले सां कुझु ऐं संगत जे हवाले सां कुझु बॉर्डर जी धरती जी ख़ुशबू ईअं महसूसु थींदी आहे ॼण पंहिंजे मड़ जी हंज हुजे जॾहिं बि हिते ईंदा आहियूं पंचायत बिरादरी ऐं मुहबतूं ई मिलंदियूं आहिनि बाक़ी बिलावल जी महिमान नवाज़ी मुमताज़ साहब तव्हांखे ऐं जेके बिलावल जे तॾे ते आया आहिनि उनखे ख़बर आहे त मणे मुहबत ॾींदो आहे प्यार सां भरियल इंसानु आहे सभिनी खे इज़त ॾींदो आहे ड्रामो जेतिरे ताईं ड्रामो त कमाल हो हक़ीक़त ॾसियाऊं त पोइ 6 महीने में जेके मां ड्रामा ॾिठा आहिनि सभिनि खां सुठो ड्रामो मूंखे बिलावल जो लोगो जेको राति थी गुज़रियो अली रोशन शेख साहब जी मां कहिड़ी तारीफ़ कयां जहिड़ो इंसानु भलो तहिड़ो लेखक भलो उनजा लफ़्ज़ मोती मोती ऐं बिलावल जी डायरेक्शन ऐं उन सां गॾु अव्हां जो साथ राति जेको ड्रामो थी गुज़रियो उन में आरिफ़ कलादी तव्हांजी जेका महिनत हुई उहा अयां हुई तव्हां पेरनि ते बीह जेको महिनत सां ड्रामो हलायो उनजो को बि मिसाल नथो मिले संगत जी महिमान नवाज़ी बिलावल करे ॼाणे जेकॾहिं ड्रामो करे ऐं को इवेंट करे तो बिलावल खोखर करे बाक़ी ॿिए कंहिंजी जाइ न आहे वरी महिरबानी सर घोटकी सां असांजो तालुक़ बहितरीन आर्टिस्ट असगर अली तावी साहब आया जी दादा महिरबानी ममता साहब ऐं कैमरामैन दादमाउन साहब जेकॾहिं असां घोटकी हेठि बॉर्डर अचूं त पंधु घणो आहे पर माना महसूसु ईअं कंदा आहियूं त घोटकी ऐं बॉर्डर में फ़र्क़ु न आहे तमामु ड्रामो बहितरीनु हुयो ऐं सुठो ड्रामो हुयो ऐं ड्रामे में त ज़ाहिर आहे एक्टर हुया तरफ़ां खीरे बुरड़े साहब बि बहितरीनु कई अब्बास गुल हुजे बिलावल हुजे पर उन खां वधीक जेको असांखे मज़ो आयो ड्रामे गुज़रण खां पोइ भाऊ ज़फ़र खोखर या संगत मुमताज़ ख़ासकली माना ईअं सम्झ त अञा ताईं ड्रामो हले थो वरी महिरबानी दादा बहितरीन असांजो आर्टिस्ट कंपेयर मोहतरम ख़ान कंगो साहब जन जी दादा दोस्तों जैसे अब्बास गुलो ड्रामो हुजे भाऊ बिलावल हुजे अरम साहब हुजे एस भट्टी साहब ऐं गुरडो साहब हुजे उनखां अलावा अली रोशन साहब जो स्क्रिप्ट उहो कमाल ई स्क्रिप्ट हूंदो कमाल जो ड्रामो बहितरीनु आर्टिस्ट बहितरीनु परफॉर्मेंस
उन खां वधीक वरी बिलावल साहब जो नालो वरी सिंध जे बाग़ी बिलावल जो नालो आहे उनजी त ॻाल्हि ई न कजे। बसि अलाह ताला उनखे ख़ुशि करे छो त हीअ अॼु कचहरी जेका थी आहे उनमें महसूसु थियो वरी असांजो हुतां खां आबाद आहिनि। हींअर असां सां सिंध जो असांजो चॉकलेटी अदाकार गोविंदा बि चई सघूं था हुनखे, आरिफ कलादी साहब। जी आरिफ कलादी साहब सर तू छा रखंदो सर खे वॾी महिरबानी ड्रामे लाइ दोस्त चई चुका आहिनि ड्रामनि जी जन खे ख़बर पवंदी आहे, असांखे त घटि ख़बर पवंदी आहे त केरु भलो अदाकार आहे केरु घटि आहे। असां बॉर्डर जे हवाले सां जेका ॻाल्हि कंदासीं असगर जी ॻाल्हि खे मां वधाईंदो रहंदुसि। घोटकी एट बॉर्डर ॿियो घर असांजो जिते अब्दुल हुसैन हुजे, जिते बिलावल खोखर हुजे, अनवर शाद हुजे, असांजो जेको मनवार साईं हुजे, ॿिया दोस्त हुजनि असांजा, उहे असां सां हमेशह रूहानी तरह दिली तरह ज़हनी तरह गॾु आहिनि। महिरबानी ख़ातिर फ़कीर मोहम्मद तव्हां साईं ड्रामे जी तारीफ़ त सभिनि कई, बाक़ी बिलाल वटि मां पुॻो आहियां टियों ॾींहुं कोटी मानी खे एॾो बड़को ॾिनो आहे, एॾो बड़को ॾिनो आहे मानी खे जो हाणे बि मानी अची वई आहे। सही महिरबानी सर। मानी तोरी ॾिजां हेॾे अदा मंज़ूर खे थोरो ये जो है